नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कोयटा में खबर ॾींदा हलूं त कोरोना वायरस के खतरे के नज़र में रखंदे बलूचिस्तान की हुकूमत 5 खातन खां अलावा 2 समूरी सूबा खातन आफीसूं 22 मार्च ताईं बंद करण जो फैसलो करे वरितो। बलूचिस्तान हुकूमत के फैसले मूजिब सिर्फ सेहत खातो, नाणो खातो, घरू खातो, तरक्याती खाते जूं आफीसूं खुलियल हूंदियूं। इन खां अलावा समूरियूं खातन जूं आफीसूं बंद रहंदियूं। बलूचिस्तान की हुकूमत तर्जुमान लियाकत रावानी इंकशाफ कयो त बलूचिस्तान में कोरोना वायरस जा 10 मरीज़ इलाज हेठन आहिनि। वधीक ॿुधायो त इन मरीज़नि मां 4 जो तालुक बलूचिस्तान में, 2 जोपाड़ा टानर ऐं 4 जो मुल्क जे 2 शहरनि सां आहे। लियाकत साहिवाल चयो आहे त मरीज़नि जी हालत बहितर आहे, जॾहिं त हींअर ताईं 6400 माण्हुनि जी स्कैनिंग कई वई आहे। वाज़े रहे त इस्लामाबाद में 1 कराची में कोरोना वायरस जा वधीक 2 केस साम्हूं अचण खां पोइ मुल्क में मरीज़नि जो अंग 33 थी वियो, जंहिं में 2 मरीज़ सिहतयाब थी चुका आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।